साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर साईं ही को ज़माने जो बादशाह हो जंहिंजी कहाणी तव्हांजी ख़िदमत में खणी हाज़िर थिया आहियूं। साईं हिकिड़ो हो बादशाह जंहिंखे हिकु पुटु ऐं हिकु नियाणी हूंदी हुई। साईं ख़ुदा जी कुदरत ख़ुदा जी अहिड़ी जो ॿई ॿार थोरे घणे ॾींहं अची जवान थिया ऐं दस्तूर मूजिबि बादशाह जे दरबार में अचणु वञणु लॻा। साईं बादशाह ॿार सो उन्होंने खे साईं बादशाही महफ़िल में वॾी इज़त मान मर्तबो बि हूंदो हो ऐं उन बादशाह वटि हिकु तमामु सुहिणी ऐं सुली ॻाइणी पुणींदी हुई। उन महफ़िल में साईं बादशाह वटि उहा ॻाइणी हमेशह दरबार में राग ऐं नाच वेठी कंदी हुई ऐं माण्हू पिया ईंदा हुआ ऐं ॾिसंदा हुआ ऐं खेसि इनाम अकराम बि ॾिना वेंदा हुआ। साईं उन ॻाइणी खे इनाम में बादशाह ऐं दरबारनि खां घणो ई माल मता मिलंदो हो। हर ॾींहं जो ऐं हर राति जो महफ़िल मचंदी हुई। घणो करे साईं बादशाह महफ़िलुनि जो शौक़ीन हूंदो हो ऐं राति जो महफ़िलूं मचाईंदो हो। सो हिकु भेरे हिकु अहिड़ो इत्तेफ़ाक़ थियो जो हिकिड़ी राति दस्तूर मूजिबि ॻाइणी पे ॻायो ऐं नाच पे कयो। इत्तेफ़ाक़ सां संदसि राग जी जेका राग रंग हुई सा मज़ो न पियो कयो ऐं राग ॼमी न पियो सघियो। आहिस्ता आहिस्ता संदसि सभु साज़ींदड़ा उहे बि सुस्तु थींदा विया ऐं राग मज़ो छॾींदे वियो। राग जो मज़ो छॾींदे वियो त बादशाह ऐं ॿिया वेठल बोर थियणु लॻा। इहो हाल ॾिसी ॻाइणी सुस्ती सम्झी वई त मुंहिंजा राॻींदा ॻाइणा सुस्त थी विया आहिनि। सो सुस्ती जल्दी सम्झी वई ऐं ॻाइणनि खे ख़बरदार करणु लॻी। ॻाइणी थी ज़ोरदार आवाज़ में साज़ींदड़नि खे चयाईं त होशियारु थियो, कुझु गुज़रियो आहे, कुझु गुज़री वेंदो। कुझु गुज़री आहे ऐं कुझु गुज़री वेंदी। ईअं चई हू पूरे ख़्याल ऐं जोश मां अहिड़ो राग आलापियो ऐं छेड़ियाईं जो जंहिंजे असर खां महफ़िल जो रंग ई और थी वियो। से महफ़िल जो रंग ई ॿियो थी वियो। बादशाह ऐं दरबारी जेके सुस्त थी विया हुआ मौज मां कंध लोॾण लॻा। सभई माण्हू एतिरो त महू थी विया जो राग में सफ़ा मगन थी विया। साईं नचण में लॻी विया। रागणी ॻाइणु शुरू कयो। माण्हू मौज में मुब्तला थी विया। तव्हांजो राति गुज़री वई। जॾहिं राग ख़तमु थियो तॾहिं सभिनीनि खां हिकु ई वक़्तु हिकु ई आवाज़ु निकिरी वियो त वाह 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 वाकई ॻायो आहे ऐं नाच कई आहे। ॻाइणी थी ॾाढी ख़ुशी मां हिकदमि बादशाह खे सलाम करे बीह रही। उते शहज़ादी पंहिंजो 9 लखो हार ॻिची लाइ खणी ॻाइणी ॾांहुं उछलियो। शहज़ादे वरी पंहिंजो जड़ेदार तलवार कमर मां छोड़े ॻाइणी खे इनाम तौरु ॾिनो। अहिड़े तरीक़े सां दरबार में हिकु फ़क़ीर बि वेठो हो। दरबार में साईं हिकिड़ो फ़क़ीर बि वेठो हो। तंहिं बि पंहिंजी मेड़े चूंडे जेको माल मिल्कियत पैसो ॾोकड़ गॾु कयो आई मेड़े चूंडे कढी ॻंढड़ी मां खोले ॻाइणी खे इनाम तौरु अची ॾिनई। साईं इहो समूरो लकाउ ॾिसी बादशाह ॾाढो अचरज में पइजी वियो। टिनी खां उन जो सबबु पुछाईं। बादशाह पहिरीं शहज़ादी खां पुछियो, तूं ॿुधा ही 9 लख हार छो ॾिनई? छो तूं हर रोज़ु इन जूं रागणी ॻाइणूं महफ़िलूं ॿुधंदी आहीं, पर अॼु छा थियो जो तो हिन खे 9 लख हार ॾेई छॾियो? शहज़ादी जवाबु ॾिनो त बाबा साईं, आउं तव्हांजी वॾी जवान धीउ आहियां ऐं तव्हांजो बि फ़र्ज़ु हो त मुंहिंजे घर ऐं वर जी ॻोल्हा लाइ ख़ुदि तव्हां ॻोल्हा करियो आहे ऐं तलाश करियो आहे ऐं मूंखे परणायो आहे। आउं जवान आहियां ऐं घर में वेठी आहियां, पर तव्हांखे हिन वक़्त ताईं उन जे बारे में कुझु बि ख़्यालु कोन आयो। उहो सॼो लकाउ ॾिसंदी रही हुअसि। नेठि अॼु उहो ख़्यालु कयो हुउमि त छो न अॼु राति कंहिं पासे निकिरी वञा ऐं भॼी वञी पंहिंजी मर्ज़ी मूजिबि हयाती गुज़ारियां ऐं को मुड़ुसु करियां। पर हींअर जॾहिं ॻाइणी भरी महफ़िल में चयो त कुझु गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी, इन जुमिले जॾहिं इहो चयो तॾहिं इहा ॻाल्हि मुंहिंजी दिलि सां लॻी वई। इहो जुमिलो मुंहिंजी दिलि सां लॻो त मुंहिंजी हयाती केतिरी गुज़री आहे ऐं कुझु गुज़री बि वेंदी। ऐं छो बि तव्हां घरां भॼां ऐं पंहिंजे बादशाह पीउ खे उनजी बेइज़ती करायां ऐं राज खिलायां। ॻाइणी जा इहे लफ़्ज़ गुफ़्ता ॿुधी ऐं ॾाढी ख़ुशि थियसि ऐं उन ख़ुशी में मूं हिन खे पंहिंजो क़ीमती हार ॾिनो आहे। छो त बाबा इन जुमिले जे करे अॼु तुंहिंजी इज़त बची आहे, न त आउं अॼु राति भॼी वञा हा।
से बादशाह धीउ जी ज़बानी ॻाल्हि ॿुधी वरी पंहिंजे पुट ॾांहुं इशारो कयो। शहज़ादे बि साॻी तरह अदब जा लफ़्ज़ वाराणी ते चयो त बाबा साईं, मूं वटि हिकिड़ी सुहिणी ऐं तेज़ तलवार हुई। ऐं बि हमेशह इहो ख़्यालु कंदो रहंदो हुअसि त अव्हां खां पोइ जॾहिं बि तख़्तदणी थींदसि तॾहिं उन सां जंग जे मैदान में विढ़ंदसि ऐं घणेई मुल्क फ़तेह कंदसि। पर अॼु ताईं उन तलवार खे किथे आज़माइण जो को मौक़ो ई न मिलियो अथमि। नेठि मूं इहो ख़्यालु कयो त तव्हांखे मारे बादशाह हथु करियां ऐं पोइ वञी मुल्कनि ते हमला करियां ऐं मुल्क हथु करियां। सो बाबा इरादो कयो हुउमि त अॼु राति तव्हांखे मारे ऐं बादशाह थियां। पर हींअर जॾहिं हिन ॻाणी उहा ॻाल्हि कई त कुझु गुज़री वई, कुझु गुज़री वेंदी। तॾहिं ख़्यालु कयुमि त बराबरि जवानी कुझु गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी। तंहिं करे उहा तलवार ई ॻाइणी खे ॾेई छॾियुमि। हाणे हीअ तलवार न मूं वटि हूंदी ऐं न ई कॾहिं आउं अहिड़ियूं ॻाल्हियूं सोचींदुसि। बाबा, हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे, हिन फ़क़ीराणी जूं ॻाल्हियूं ॿुधी करे, हिन नाचणी जूं ॻाल्हियूं ॿुधी करे, हिन ॻाइणी जूं ॻाल्हियूं ॿुधी करे त कुझु गुज़री वेंदी, कुझु गुज़री वई आहे। ऐं बाबा, हिन ॻाल्हि तां अॼु लथसि, न त अॼु तुंहिंजो आउं क़ातिल हुजां हा ऐं तोखे अॼु राति मारे छॾियां हा। बादशाह ते उन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे वरी फ़क़ीर ॾे निहारियो। चयईं त फ़क़ीरड़ा, तूं ॿुधा भला, तो छो भला पंहिंजी सॼी मिल्कियत जेको जमा पूंजी कई वई सभिनि खे ॾेई छॾी। फ़क़ीर ते निवड़ी सलाम करे अदब मां चयो, जींदा क़िबला, मूंखे जवानी खां वठी कंहिं हसीन शहज़ादी सां शादी करण जो ख़्यालु हो ऐं शौक़ु हो। उन ख़र्च पखे लाइ पाई करे हीअ रक़म गॾु कई हुउमि ऐं सोचियो हुउमि त कंहिं शहज़ादी हसीन सां शादी कंदसि। पर हींअर जॾहिं हिन ॻाइणी ॻाल्हि कई त कुझु गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी। तॾहिं दिलि में ख़्यालु चयुमि त बराबरि कुझु उमिरि गुज़री वई आहे ऐं कुझु गुज़री वेंदी। हाणे कहिड़ो वतां इन ई दुनिया जी लालचनि पुठियां डोड़ंदो। किथे आऊं हिकिड़ो फ़क़ीर ऐं किथे हिकु हसीन शहज़ादी। सो मूंखे किथे थी शहज़ादी मिले, उहा ॻाल्हि सफ़ा अणथियणी आहे। इहो ख़्यालु करे पंहिंजी समूरी मोड़ी, समूरी गॾु कयल पैसो, समूरियूं पंहिंजी जमा पूंजी कढी ॻाइणी खे ॾिनमि। उन लाइ त न उहे पैसा मूं वटि हूंदा ऐं न ई अहिड़ो ख़्यालु दिलि में पैदा करे थींदो। बादशाह साईं टिनिनि जा अहिड़ा जवाब ॿुधी हुननि जी सियाणप ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि काज़ी खे घुराए पंहिंजी शहज़ादी जी शादी उन ई फ़क़ीर सां करायईं त जीअं शहज़ादी जी शादी थी सघे ऐं फ़क़ीर जो उहो ख़्वाहिश पूरी थिए त हिकिड़ी हसीन शहज़ादी सां शादी थिए। ऐं हुकूमत जो सॼो कारोबार पंहिंजे जीअर ई पुट जे हवाले करे छॾियईं त जीअं पंहिंजे पुट जी बि ख़्वाहिश पूरी थिए। पोइ पाण पंहिंजे हयाती जा बाक़ी ॾींहं वञी ख़ुदा जी इबादत में गुज़ारियईं। ऐं अहिड़े तरीक़े सां उन महफ़िल मां हिकु वॾी नसीहत मिली त ज़िंदगी वाक़ई अनमोल आहे। कुझु लम्हा गुज़री विया आहिनि, कुझु गुज़री वेंदा, पर कॾहिं बि ग़लति क़दम खणण खां पहिरीं पंहिंजे ॾुखियनि ॾींहंनि खे कंहिं पासे करण जे लाइ ॾुखिया क़दम खणण खां पहिरीं इहो ज़रूरु सोचिजे त ज़िंदगी कुझु गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी, कंहिंखे बि को नुक़सानु न ॾिजे। साईं मुंहिंजा उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दान में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।